अलिफ अकमल औलिया अखियार अतहर चार यार। अव्वल आखिर अजा आधार अनवर चार यार। सुभान अल्लाह। बेबशीरन के बिशारत बेश्त जी बेशक जुड़ी। बर बहर में बख्श कन बसियार बेहतर चार यार। से सना सकलैन कन साबित सवाबन ले सुंदन। सान यसनैन सुन सना सबवार साबिर चार यार। शीन शाही शर्फ शाहन शहनशाह चारे शहीद। शुक्र ते शरकैन शौकत दार शाकिर चार यार। ऐन आली जाह आली शाह आली बारगाह। आलमन में कन अतुर उबकार अंबर चार यार। नून नूरानी नबीजे नूर मां पुर नूर थिया। नामवर नारो हनी निर्वार थिया नर चार यार। सुभान अल्लाह। सदा शुक्र सुबहान जो सुबह शाम। हलन तुंहिंजे ॿाहिरि हुकुम खां हराम। कई तो के अरबी असां जो इमाम। लंघियासूं लकनि मां लॻी तुंहिंजे लाम। भले क्यों भलायूं भले जाए जाम। सदा तो ते सैयद सलातूं सलाम। सदा तो ते सैयद सलातूं सलाम। धनी दर घुरी का दुआ मुस्तजाब। कजा होत हीणे जो हर रो हिसाब। जुदा ही जडो छन जानी जनाब। मदीने मुनव्वर में थिए मुंह मुकाम। भले क्यों भलायूं भले जाए जाम। सदा तो ते सैयद सलातूं सलाम। सदा तो ते सैयद सलातूं सलाम। वरी भी हिकु दफ़ा सलाह शरीफ। सिजावल जाती चूहड़ जमाली जेके लाड़ वारा शहर आहिनि न, जेके असांजा सफ़ा ओरिजिनल लाड़ लाड़ी ज़बान उन इलाइक़े में तव्हां वेंदा न, रोड ते जिथे स्टॉप हूंदो उते तव्हां ॾिसंदा त हिते कल्ह को वॾो झेड़ो थियो आहे। हिते इलाही को रत वयो आहे, वॾो खून ख़राबु थियो पियो आहे। पान खाईंदा आहिनि हिन पासे जिते गाॾी स्टॉप कयो पोइ रुगो कुझु कारियो हितां उछलींदा हो हुतां उछलींदा हो हुतां उछलींदा। ईअं सम्झो तव्हां सम्झो त जे करबला थी कल्ह वॾो रत वयो आहे। ऐं उते 5 ॼणा दोस्त जेके न कचहरी वेठा कंदा न, सभिनि जे हथ में मोबाइल टच हूंदी, पान वात में हूंदा, कचहरी हले पई। ही कचहरी पई हले। हाणे वात बंदि लॻायूं, कलाक कचहरी वेठा कंदा त बि ईअं तव्हांजा मुंहिंजे ख़्याल में वात बंदि लॻा पिया आहिनि। छो केर बि मूंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हुयो। नारे तकबीर, नारे तकबीर। वात वांदा हुजनि त पोइ सुभान अल्लाह चइजो। वात बुक थियल हुजनि त पोइ तव्हांखे क़यामत ताईं 7 खून माफ़ आहिनि। ठीकु आहे। दुनिया में इज़त जा रस्ता 4 आहिनि। 4 रस्ता जेके दुनिया में इज़त वारा आहिनि। जंहिंखे उहे 4 रस्ता मिलिया, उहा क़ौम, उहो राज, उहा बिरादर इज़त वारी। जंहिंजा 4 ई रस्ता बंदि थिया, उहा क़ौम दुनिया में बेइज़त क़ौम ऐं ज़िल्लत वारी ज़िंदगी गुज़ारींदी। 4 शयूं जेके इज़त वारियूं आहिनि, उनमें हिकु आहे तालीम। सबक यादि कयो। तालीम, दौलत, हैसियत, ताल्लुकात। जंहिंखे इहे 4 शयूं मिलियूं, उहा क़ौम दुनिया में इज़त वारी ऐं आज़ाद। जंहिंजूं इहे 4 ई शयूं बंदि थियूं, उहा क़ौम पाबंद थी, ग़ुलाम थी वेंदी हली। इहे वॾियूं शयूं क़ीमती आहिनि। तालीम, दौलत, हैसियत, ताल्लुकात। मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम ते फ़िरौन कब्ज़ो कयो। फ़िरौन इहे 4 शयूं पंहिंजे कब्ज़े में रखियूं। तौरात भले पंहिंजी इबादत गाह पढ़ो, पर तालीम मुंहिंजी हलंदी स्कूलनि में। असेंबली में बजट आऊं ॾींदुसि। दौलत इन ते कब्ज़ो।
हैसियत जंहिंखे आऊं ॾियां उहो हैसियत वारो थींदो। निमरूद मूसा जो माइट हो, पर उन जे मथे ते हथ रखी निमरूद फिरौन जो ख़ासि थियो, जंहिंजो अॼुकल्ह जी ज़बान में तर्जुमो आहे चिमचो। हिकु चिमचो थींदो आहे, ॿियो ॾोइलो थींदो आहे, जो वरी जेको देग में हलंदो आहे उनखे तव्हां कपगीर चवंदा आहियो, असीं चवंदा आहियूं काठो। छा चवंदा आहियूं? हा, जेके फिरौन जा ख़ासि चिमचा थिया, उनजे मथे ते निमरूद हथ रखियो, उनखे हैसियत ॾिनई, उहो हैसियत ते कब्ज़ो। चौथे नंबर ते ताल्लुकात ते कब्ज़ो। ये 4 शयूं फिरौन कब्ज़े में कयूं। नतीजे में मूसा जी सॼी क़ौम फिरौन वटि ग़ुलाम थी वई। फिरौन जे बंगलनि जूं बुआरियूं कढंदा, उन जी उतागियुनि जूं बुआरियूं कढंदा, उन जे घरनि जा थां ठिकर धोंदा, रुगो उन जी जी हुज़ूरी कंदा। सॼी क़ौम ग़ुलाम थी वई ऐं ज़िल्लत वारी ज़िंदगी गुज़ारी। अंग्रेज़ जॾहिं असांजे मुल्क ते कब्ज़ो कयो, तॾहिं अंग्रेज़ असांखे गिची में रसा विझी गॾा गाॾी में कोन वाईंदा कि तव्हांजी मर्ज़ी, भले मस्जिदनि में बांगू ॾियो, जुमा पढ़ायो, तकरीरूं करियो, ज़ोर सां तकरीरूं करियो, बांगू ज़ोर सां ॾियो, काई झल फल कान्हे, पर 4 शयुनि जी हथ चुरान न करियो, इहे मुंहिंजे कब्ज़े में वञो। अंग्रेज़ आयो त असांजी तालीम ते कब्ज़ो कई, दौलत ते कब्ज़ो कई, हैसियत ते कब्ज़ो कई, ताल्लुकात ते कब्ज़ो कई। 4 शयूं असांजे कब्ज़े मां खसे, असांखां खसे वरितई। क़ुर तव्हांजो भले मस्जिदनि में पढ़ो, पर स्कूल ऐं कॉलेज में तालीम मुंहिंजी हलंदी। असेंबली में बजट आऊं ॾींदुसि, अंग्रेज़ चयो। 3 नंबर ते जेके आऊं हैसियत ॾियां, ही फिलाणो माण्हू मुंहिंजो ख़ासि आहे, पोइ हुनखे अंग्रेज़ लक़ब ॾिना, ही सर आहे, ही खर आहे, ही हिज़ हाइनस आहे, ही खान बहादुर आहे। पोइ वरी जेके मौलवियुनि में ग्रुप जेके हुआ न, जेके ख़ासि उन्हनि खे वेझा थिया, जेके अॼुकल्ह जी ज़बान में शीरानी चइबो आहे, जेके मौलवियुनि में जेके ख़ासि थिया, उनखे वरी लक़ब ॾिनो शम्सुल उलमा। शम्सुल उलमा, शम्सुल उलमा हज़रत सैयद हुसैन अहमद मदनी कौन थियो? मिर्ज़ा कलीच बेग थियो, जेको पहिरें नंबर जो मलंग हो, शियो हो, उनखे छो उहो चिमचा थियो, चिमचा जो धंधो शुरू कई, उनखे लक़ब मिलिया शम्सुल उलमा जा, माना हैसियत ते कब्ज़ो कई। चौथे नंबर ते ताल्लुकात ते कब्ज़ो कई। जॾहिं अंग्रेज़ असांजूं इहे 4 शयूं फसियूं, तालीम, दौलत, हैसियत, ताल्लुकात, थोरो यादि कजो, सबक़ ॾुखियो अथव, यादि कंदा न भाउ, या वात वांदा कोन अथव? वात वांदा आहिनि न, त पोइ ॻाल्हाइजो। 4 शयुनि ते अंग्रेज़ कब्ज़ो कयो, नतीजो निकिरंदो त असांजी सॼी क़ौम अंग्रेज़ जी ग़ुलाम बणिजी वई। अंग्रेज़ जी ग़ुलाम बणिजी वई। अंग्रेज़ त अल्लाह जी भलाई सां वियो हुयो, उलमा वॾी महिनत कई, उलमा वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, अंग्रेज़ जूं पाड़ूं पटे हितां कढी छॾियूं। अंग्रेज़ निकितो। हाणे असीं 14 अगस्त 1947 खां वठी हर 14 अगस्त स्कूलनि में भत कंदा आहियूं, बूंदियूं विराईंदा आहियूं, मिठाइयूं विराईंदा आहियूं, लड्डू खाईंदा आहियूं, घरनि ते झंडा हणंदा आहियूं, वॾा नारा जलसा जुलूस कंदा आहियूं। छा आहे कि असां 14 अगस्त असीं आज़ाद थिया आहियूं, असांजे यौम आज़ादी आहे, आज़ाद थिया आहियूं, आज़ादी जी ख़ुशी में असां जलसा जुलूस कंदा आहियूं। ऐं सिर्फ़ु तव्हां खां इहा शइ पुछां थो, अंग्रेज़ त वियो हुयो, हाणे असीं 70 साल खां वठी आज़ाद आहियूं। हाणे तव्हां खां पुछां थो, अंग्रेज़ जे ज़माने में तव्हांजे क़ुर खे स्कूल कॉलेज में अचण जी इजाज़त कोन हुई। अंग्रेज़ जे ज़माने में तव्हांजे क़ुर खे थाने ऐं कोर्ट में अचण जी इजाज़त कोन हुई। तव्हां हाणे आज़ाद आहियो, छा तव्हांजो क़ुर खे अॼु स्कूल कॉलेज में अचण जी मोकल आहे? बात वांदा अथव न, सभु गॾिजी ॻाल्हायो न। छा असांजो क़ुर खे स्कूल कॉलेज में अचण जी इजाज़त आहे? कोन्हे। त पोइ असांखे आज़ादी कहिड़ी मिली आहे? जहिड़ी धूड़ तेड़ी चाई, जहिड़ो दांगी तहिड़ो तओ, कहिड़ो फ़र्क़ु आहे? अंग्रेज़ हुआ, उनजा ग़ुलाम हुआसीं। हाणे अंग्रेज़ विया, कारा असांजे मथां वेठा आहिनि। सिंधी में चवंदा बाबा भाॻिया भुता भॼी विया, कारी कुती छॾे विया। अंग्रेज़ विया, असांखे कारा गिची में ॿधी विया, उनजी ग़ुलामी पिया कनि।
उन जी असीं नौकरी पिया करियूं तालीम ते कब्ज़ो अंग्रेज कयो अंग्रेज वञण खां पोइ अॼु बि असांजी तालीम ते मुस्लमान जो कब्ज़ो कोन्हे को अॼु बि अंग्रेज जे चिमचनि जो कब्ज़ो आहे त पोइ असांखे आज़ादी कोन्हे मिली असांखे ग़ुलामी नसीब थी आहे सची ॻाल्हि आहे नंबर ॿियो दौलत ते कब्ज़ो अंग्रेज आयो त असांजी दौलत ते कब्ज़ो कई असांजी बजट ते कब्ज़ो कई हाणे असीं 70 साल खां वठी आज़ाद आहियूं तव्हां खां पुछां थो छा तव्हांजे असेंबली में जेके मेंबर वेही बजट जेका पास कंदा आहिनि उहा बजट किथां खां ठहंदी आहे केरु ठाहींदा आहिनि IMF वारा बैंक वारा ठाहींदा आहिनि वर्ल्ड बैंक वारा ठाहींदा आहिनि एशियन बैंक वारा ठाहींदा आहिनि ऐं ईअं सवली सिंधी में सम्झो अमेरिका वारा इहे बजट ठाहींदा आहिनि असांजा असेंबली जा मेंबर सिर्फ़ असेंबली जे मेंबरनि कुर्सियुनि ते वेही नक जी चोटी ते रखी चश्मो असांखे पढ़ी ॿुधाईंदा आहिनि त हाणे तव्हांजे पेट्रोल जो रेट तव्हांजे गासले डीज़ल ऐं बिजली जो रेट ई हूंदो असांखे असेंबली जा मेंबर सिर्फ़ पढ़ी ॿुधाईंदा आहिनि बाक़ी बैंक असांजी जेका बजट ठहंदी आहे या बजट अमेरिका मंज़ूर कंदो आहे तंहिंखां पोइ असेंबली में जेके वेठल चिमचा ऐं काठा जेके हूंदा आहिनि उहे सिर्फ़ पढ़ी ॿुधाईंदा आहिनि जहिड़ा अंग्रेज जे दौर में ग़ुलाम हुआसीं तहिड़ा अॼु असीं ग़ुलाम आहियूं असांजी दौलत ते कब्ज़ो असांजो कोन्हे टे नंबर ते हैसियत ते कब्ज़ो अंग्रेज जे ज़माने में अंग्रेज पंहिंजा ख़ासि चिमचा चढ़ा उन जे मथे ते हथ रखी उन्हनि खे पावर ॾिनई 6 महीना तव्हां टीप ॾेई सघो था उनखे पावर इख्तियार मिलियो उनखे असांजा वॾा कचहरी में कंदा आहिनि मासलनि में उतागनि ते खरनि ते वेठा आहिनि पोइ पाण में कचहरी में कंदा जेके पोड़ा मुग़लनि जे ज़माने वारा खख पोड़ा जेको अन करे में प्यालो पीअण वारा आहिनि पाण में वेही कचहरी कंदा अबा अंग्रेज वॾो होशियार हो चाचा अंग्रेज की होशियार जिसे अंग्रेज 100 साल अॻु में सोचींदो त मूंखे छा करिणो आहे अंग्रेजी वेठा तारीफ़ कंदा त अंग्रेज वॾो होशियार हो ऐं चवां थो जेकॾहिं अंग्रेज वॾो होशियार हो 100 साल अॻु में सोचींदो त मुंहिंजे मथे ते क़ुर रखो ही जेके असांजा बुज़ुर्ग वेठा 200 साल अॻु में सोचींदा आहिनि असांखे छा करिणो आहे ऐं तव्हांखे दलील सां ॿुधाईंदुसि त असांजा वॾा 200 साल अॻु में सोचींदा आहिनि परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में परवेज़ मुशर्रफ ॾिठो त हिन मुल्हनि खे असेंबली मां ॿाहिरि कढा छो त चंद मौलवी वेठा आहिनि पर सॼी असेंबली खे मच्छी वारे कंडे वांगुरु फाथा पिया गले में आहिनि घणा मौलवी 15 मौलवी 12 मौलवी 250-300 असेंबली में मेंबर में 12-15 मौलवी आहिनि पर सॼी असेंबली खे नक में नोड़ी विझी नचाइनि था ये चंद मौलवी या सभु असां वारा सभु जी हुजूर हिकिड़ा गोॾ हिकिड़ा अंगूठे छाप ॿिया वरी गोॾे छाप असेंबली जेके वेठा आहिनि गोॾे छाप वेठा आहिनि थला गग बिला वेठा आहिनि का ख़बर कोन अथनि छा आहे असांजे ज़िले बदीन जो बजट जो बहस पियो हले त बदीन में पाणी कोन्हे बदीन में ज़ुल्म थी वियो जेको असांजे सूबाई असेंबली मेंबर हो वॾेरो बशीर हाले वॾो ऐं उनखे इलेक्शन में साम्हूं बीठोसि जॾहिं बदीन जी बजट ते बहस पियो हलियो बदीन जे पाणी जे मसइलनि ते बहस पियो हलियो ओॾी महिल असेंबली जे विच सीट ते लत करे सुतो पियो कावश अखबार में तस्वीर जबी विच अखबार में वडेरो बशीर लत कोड़ो सुतो पियो ये असेंबली में बहरहाल मो अर्ज़ पे कयो परवेज़ मुशर्रफ ॾिठो त मौलवी के असेंबली मां ॿाहिरि कढा मौलवी असेंबली वेठा आहिनि असेंबली सॼी खे ये मौलवी हलण कोन था ॾियनि मौलवियुनि खे असेंबली मां ॿाहिरि कढण लाइ हुन कानून ठाहियो त इलेक्शन में उहो बीहे जेको MA पास हुजे ग्रेजुएट हुजे ॿियो को न थो बीह सघे ज़ाहिर ॻाल्हि आहे त मौलवी सभु निकिरी वेंदा ख़ुदा जी कुदरत वठी खणी पहाड़ ते रंबो रखी टोटल पोड़ा वॾेरा जेके हो न हमेशह असेंबली में उहो सभु निकिरी विया असांजे इलाके में तव्हांजे इलाके जा तव्हां वाक़ुफ़ हूंदा असांजे इलाके में दीनदार असांजो हमेशह MP थींदो हाजी अब्दुल खालिक सुमरो जनाब सुमरे वारो अबा वो MA पास कोन्हे हाजी साहब ॿाहिरि निकितो असांजे मातली शहर जो MP हाजी अब्दुल गफूर निज़ामणी वॾो नेक निमाज़ी माण्हू आहे असेंबली खां धक सां ॿाहिरि निकितो हाजी मीर हयात जिगरी वारो पंहिंजो मदरसो असेंबली खां ॿाहिरि निकिरी वियो गुलाम मुस्तफा जतोई जो पुटु गुलाम मुस्तफा जतोई जो पुट गुलाम मुस्तफा जतोई अब MA पास कोनो पहुंची मौलवी के मृत्यु गई मेहरबानी करे मुके का सनद ठाए दो वो मुके पर्चो दियो त आऊं बोजी असेंबली में भी हां
वो मौलवी के मिनटू मेड़ू करे पैसो तो मुर्सी के तो भाड़े करे ले मौलवी के चंदो सण भोरी नहीं मौलवी चे बाबा हाजुर तो कैसी सनद ठाए ताजू कहा भाई अखबार में तस्वीर छपी विच अखबार में तस्वीर छपी हाफिज गुलाम मुज्तबा जतोई जो छोरो हाफिज गुलाम मुज्तबा छा कुरान को कायदो पया पर केडा वजन असाना मौलवी बेचारा कमजोर वो मौलवी आमन मला असा जो बदी जो शायर उन चयो कि मुल्ला त भक्त घोड़ा त पट ही जे कशिया रसिया त झट हु जे वरी वेठा त चट पर वाह मानी मीर जी मुल्ला आयो भक्त की भेंट में ईदू सबे अख चेट में पादा सरे हिन पेट में पर वाह मानी मीर जी मुल्ला तमानी मोए जी खत्म ते मरना खोए जी परवाह न पाई कोई जी परवाह मानी मीर जी कमजोर तो मौलवी आए न पैसो और नेठ गुलाम मुस्तफा जतो जो छोरे के हाफिज कुरान करे चलू इलेक्शन में कौन भी सको उदाहरण जो मकसद टोटल मौलवी के इसे मिलमा कढण ले उन्होंने यो कानून ठायो त ग्रेजुएट वालो शर्त रखू एमए पास मोल बींदो जो न कौन भी सकदो खुदा जी कुदरत इनन बेवकूफन के खबर कोनी के जमाने में मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह यो कानून ठायो जको तो मदरसे जो मौलवी है मौलवी जी सनद एमए जे बराबर ठका थी जो टोटल वडेरा निकलिया टोटल वडेरा निकलिया ऐ पंच हठ मौलवी असेंबली में पहुंचिया सवेरे मुदा के बात वांदा को न थंदो है पंच हठ मौलवी असेंबली में पहुंचिया ऐ मौलाना फजल रहमान वजीर आजम की सीट ते मुकाबलो कयो हिकड़े वोट दा करियो जफरुल्लाह जमाली के एक वोट दा करियो आ वो वोट वास मौलवी जो वो वोट में मौलवी जो तो कुछ जो ग्रुप होता है ना असा में हाँ वो वोट में एक मौलवी जो फिरियो उनता वजीर आजम कियो नत मौला फजल रहमान वजीर आजम थी वजा अंदाजो करे ॾिसो हुनन असा के असेंबली में बाहर ते कजो असि टोटल मौलवी असेंबली में पहुंची आसी हियर मदरसा वठो वठ लाए चले त मदरसा बंद करो कोरोना अची वई घोड़ा कोरोना अची वई मदरसा पर मदरसन के कन छा मदरसन के कन त कन छा इनन के जो तो मौलवी हिनन का पैसा वठन कोता तवा के खबर है असाजा मदरसा वेरा वेर बंद है ये मदरसा खुटन कोता छाजे करे जरे दारुल देवबंद मदरसो ठयो तरे देवबंद वारन कानून ठायो 8 कानून ठाया 8 कानूनन ते मदरसो देवबंद जो हाले तो जो को मदरसो है वो 8 कानून ते हलंदो पहले नंबर ते जो कानून है तो कोई मदरसो सरकार का पैसा न वठंदो पैसो न हुजे तो मदरसे के तालो हणी बंद कजो पर सरकार का पैसा कोने वठना असाजा टोटल मदरसा उन कानून ते हलन था सरकार का पैसा ना वठना बे नंबर ते मदरसे के चंदे ते हलायो जो चंदे ते जो तो जेकर चंदे ते हलंदो त तव्हां सा आम माण्हू सा हिनन मौलवी जो ताल्लुक थींदो मिसाल जे तौर ते तव्हां जी आबादी लथी सारियूं लथियूं कणक लथी असी मदरसे ले तव्हां का कणक पिनण ईंदासीं कुर्बानी खजू पिनण ईंदासीं वरी तव्हां जा जनाजा थींदा असी पढ़ाईंदासीं निकाह पढ़ाईंदासीं तव्हां जो कम असां में फातो असां जो कम तव्हां में फातो मदरसे के आम चंदे ते हलायो ताते हिनन मौलवी जो ताल्लुक आम माण्हू सा थिए इन करे असां जा मदरसा आम माण्हू सा ताल्लुकतन ढाटो ताल्लुकतन इन करे मदरसे जो कानून है त मदरसे के आम चंदे ते हलायो मदरसे के को हिक माण्हू भी न हलाए यो को मदरसे जो कानून है मदरसे के चंदे ते को हिक माण्हू न हलाए मदरसे जी मुस्तकिल आमदनी न ठायो मिसाल के कोई मदरसो पैसे वारो है रोड सा गदा अब रोड के पास में 50 दुकान ठाराए छो हर महीने ते 5 लाख रुपया आइंदा का यहां पर मदरसे की आमदनी है पर मदरसे के कानून में मदरसे के दुकान ठाणी मोकल काने का छो जेकर मदरसे के दुकान ठई आला 5 दुकान ठईया 5 लाख रुपया उनके महीने ते चंदा तवा का पूछा तो जे के हर महीने ते मौलवी के 5 लाख रुपया मिलदा सायो रात को की तहज्जुद पढ़ो तो या अल्लाह पैसा दे सुबह मौलवी के पगार लेना यो मौलवी कोन उतनो जे के 5 लाख रुपया हर महीने ते चंदा यो तवाजे बारात दे की तवाजा जनाजा पढ़ाई दो छाले पढ़ाई दो केड़ो उनके लाचार है मजलूम में करबला बैठो दाऊद दोड़ी तवज्जो करो मदरसन जो आम माण्हू सा ताल्लुक कायम कर लियो
मदरसे जो कानून ठाहियो अज दी ते मदरसा वेरा वेर वधन हीरा चंदा पुलिस वारा रोज मेरी फिरा बिठन मदरसे के चंदो किथां तो मिले मदरसे के खादो पीतो किथां तो अचे मदरसे जो आमदनी छा है अब आमदनी ही है चाचो रघु मरी हो उनजो टीजे ते भाता जो वरी अल्लाह जी भलाई सा उनजे घरा वरी देगू भाती जो अचण शुरू थियूं ॾहे ते हलियो 40 ते कम कढियो थी तेसी वरी वडेरो अल्लाह सही शौकत के मारे विधो वरी उनजो भातो शुरू थियो जो नंबर वार वडेरा मरना अचन असा जी रिज़्क रोज़ी जारी है चंदो तवा के केर तो नहीं चंदो असा के आ बुधाइन चंदे वारो साईं गुलामुल्लाह से हबीबुल्लाह से अब्दुल्लाह ये मेरा दोस्त है मुझे मथे जो कुरान चंदे जा नाला लगे कोन दी जेका आऊं चंदो वठाओ वो नाला की दी जने मौलवी के कोन दी तो पुलिस वारन के नाला दी तिखा चढ़ा मतलब के चंदो के दाल मिले नौ चोटियां जोर लगाया था अस्पतालों बंद स्कूल बंद कॉलेज बंद ऑफिस बंद टोटल बंद पर मौलवी के छाकन हुजे मौलवी कोहण जी शे लत नहीं कोई चन या विकण जो जे त विकड़ी मार्केट में असा मौलवी जाम चलाए पर अल्लाह की भलाई सा मदरसा क़यामत ते वेरा वेर वधा है हिन के परवाही कोने ओ मौलवी जा शुक्र करो इन मौलवी जा कसम खुदा जो मौलवी जा तवाजे मता एहसान है मुझे साईं फरमायो के गोट जे मता अल्लाह जो अजाब इंदो है अन करीब अजाब अचण वारो है उन गोट जो वो मासूम बच्चो कच्छ में कुरान खणी उस्ताद वन कायदो खणी पढ़ जे रहंदो है अल्लाह उन पूरे गोट जे मता उन मासूम जे बिस्मिल्लाह जे सदके 40 साल दे अजाब माफ करे छॾींदो असा जा लचण असी वाकू आयो पर को खुदा जा अजाब न ताजन छाजे करे कोई मदरसा वाला बैठा है कुरान पढ़ाइन पिया कायदा कुरान बेटा पढ़ाइन इन जे सदके अल्लाह अजाब डारे छड़ींदो है तवा में ॾिसो खुदा तवा के मक्को मदीनो ॾेखारे मूड कोन अथव भाई आमीन चओ हिता का तवा वेही काबे रे मुंह करे पेशाब कंदा आयो ना काबे रे पैर कंदा आयो ना मु अखिन सारे टोय सामो काबू बिठोय अरब सगुरा ही काबे के पैर सीधा करे बैठा है अरब सगुरा काबे के ए कुरान पढ़ी थकी पिया रखी कुरान के सेरादी करे लत करे सुमी रहा कुरान सेरादी का बयान जो पियो है सुता बैल तमा हिता का भाई काबे रे मुंह करे पेशाब कोन करो एतरो अदब है तवा का पूछा तो सच बुधायो यो अदब तवा के के सिखायो है जा आलमन कौन सिखायो है इन आलमन जो कदर करो बेकदरा न थियो भारत को अर्ज पे कयो अंग्रेज आयो 4 शहर ते कब्जो कई अंग्रेज वियो पोया आया कारा उन्होंने में 4 शहर ते कब्जो कयो तालीम दौलत हैसियत ताल्लुकात 4 शहर ते कब्जो कई नतीजो निकतो अज सब जा सब गुलाम आयो हाने जने सब गुलाम आयो अबा गुलाम आयो मन्यो था हथ मुके खड़ी बुधायो तो गुलाम मन्यो था पान के तालीम ते कब्जो दौलत ते कब्जो हैसियत ते कब्जो ताल्लुकात ते कब्जो जने ता सब ते कब्जो वो हाने गुलाम आयो असा जी इज्जत वाली जिंदगी कोने वो इज्जत वाली जिंदगी की गुजारो अचो अल्लाह के कुरान का पूछो मूसा अलैहि सलाम यो फिरौन के कौन चाहिए कलमो पढ़ मुसलमान थी ना 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 कलमे जी दावत कोन नहीं फिरौन के चाहिए अन अरसिल माना बनी इस्राइल मुजी कौम के आजाद कर मुजी कौम तोड़ गुलाम है इनके आजाद कर वो जे के फिरौन जा खास मानो वन उन मूसा अलैहि सलाम के दाढ़ी का हाथ दे तवा अल्लाह वाला मानो तवा नेक तवा चंगा मानो तवा दीनदार मानो तवा मस्जिदन जो गुहारियो कढो तवा मैयतन जा जनाला पढ़ायो तवा मैयतन के तड़जो तवा दीन जो कम करो तवा जड़ा मानू कौम जी आजादी जी जंग पे वडन या तो सियासत है तवा जड़ा मानू सियासत पे कर थोरो गाल के साइड में रखजो मिसकाल हणो तवा के हां तवा जड़ा मानू सियासत पे कर पर मूसा अलैहि सलाम के मस्जिद जो मौलवी कौन हो जो पघार के टपका गाल चले रे चुप करे वने जी असा जे वडन शहरन में यो रवाज है या सियासी गुफ्तगू करना मना है ये सिरोटो हो जे चा ऑफिसर ने इलाज करे ये अधड़ सिर जो जे मथो चप बात में करे भीड़ दीजे मस्जिद में सियासी बातें करना मना है बेवकूफ जी मस्जिद जा चंगा मुचार तो वो जो ये थी दो मूसा अलैहि सलाम कौम जी आजादी जी जंग विड़े पियो कौम जी आजादी जंग मना कौम जे करे गुलाम हुजे त कौम जी आजादी जी जंग केर विड़े अल्लाह जा नबी
गची ॿुधायो केरु विढ़ंदा हाणे असीं सभु ग़ुलाम आहियूं तव्हां मञो वेठा आहियो हिन बुज़ुर्ग जे मोहते तव्हां मञो आहे अबा सभु ग़ुलाम आहियूं त पोइ हाणे असांजी आज़ादी जी जंग केरु विढ़े नबी तो कोन ईंदा नबी जो दरवाज़ो बंदि थी वियो हाणे ईंदा नबीअ जा वारिस केरु ईंदा गची ॿुधायो केरु ईंदा उलमाए हक उलमाए देवबंद जिंदाबाद उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर अबा को नबी जा वारिस तवा का पूछा तो नबी जा वारिस केर आहिनि उलमा केर आहिनि भेरो ॾेई मूंखे ॿुधायो नबी जा वारिस आलिम आहिनि त पोइ जेकॾहिं असीं जेकॾहिं सियासत में अचूं था त पोइ जेको असांजे पोयां जुमो पढ़े ईदूं पढ़े जुमन जे वाइद में वेही अखियुनि मां पाणी थो वहे हिकु कुर पियो रोए हथ पियो चुमे उहे बि असांखे चवंदासीं तव्हां अलाह वारा माण्हू तव्हां बि सियासत में तव्हां चङा माण्हू अबा मूसा अलैहिस्सलाम खे चयूंसीं तव्हां बि सियासत था करियो ओ मौलवियो गणतियो न करियो फिरौन जी वाक़ियात अॼु ॾींहं ताईं मौजूद आहे जेके असांखे चवनि था त मौलवी सियासत छो था कनि या का नई ॻाल्हि करे मूसा नबी खे बि इहो मेणो मिलियो त तव्हां सियासत छो था करियो ऐं इहो असुल जुमिलो कादियानी जो आहे त मौलवी जो सियासत में छा वञे जो त मौलवी 5 ॼणा वेठा तब अंग्रे हिनन कादियान के इच्ची में रसो विझी कुत्तन वांगे केरियो अथन पर इहे मौलवी जेकॾहिं 50 हिसे में वेठा हुआ त इन जी रंग रोले छॾींदा ताजो तख्त खत्म नबूवत ताजो तख्त खत्म नबूवत कादियानियत कादियानिन ते ऐं मौलवी सियासत में अचन छो त ये मौलवी तव्हां जेके असांजे पोयां निमाज़ पढ़ो था असांखे मेणा ताना न ॾींदा वञो त मौलवी सियासत छो था कनि असांजा पुठा टपो शाबाश मौलवी साहब शाबाश तव्हां पंहिंजे वॾनि वारो धंधो संभालियो आहे अगे शाबाश हुयो मागे पेर कयो था मौलवी तव्हां बि सियासत पिया करियो तव्हां जहिड़ा शरीफ़ माण्हू सियासत तव्हां मस्जिद में कमु करियो दीन जो कमु करियो जनाज़ा पढ़ायो मैयतनि खे तॾे तव्हां बि सियासत था करियो का नई ॻाल्हि कॾहिं मूसा नबी खे बि असांखे मेणा मिलिया ऐं असीं नबी जा वारिस आहियूं असांजो धंधो आहे पंहिंजे वॾनि जो धंधो अबा मुंहिंजो ॾाॾो मरी वियो मुझे ॾाॾे जो वारिस थियो मुंहिंजो बाबो वो मुंहिंजो वारिस आऊं जॾहिं आऊं प्यालो पीअंदो त मुंहिंजा बच्चा औलाद उहे मुंहिंजा वारिस था छो त असांजे ॾाॾे जा नस्ल मां आहिनि नसब साॻियो आहे इन करे नसब साॻियो जंहिंजे करे उहे ई कमु संभालींदा उनजी माल मिल्क जा वारिस था असीं नबीअ जा वारिस आहियूं छो त असांजो तालुक़ उन्हनि सां आहे असीं शागिर्द के सही कासमी जा के ॿेर वारनि जा के हमादुल्ला हालेजी वारनि जा को कंहिंजो शागिर्द असीं शही कासमी जा शही कासमी मौला यूसुफ बिन नूरी पढ़ियो मौला यूसुफ बिन नूरी अनवर शाह कश्मीरी पढ़ियो अनवर शाह कश्मीरी हज़रत शेखुल हिंद पढ़ियो हज़रत शेखुल मौला कासिम नानोती पढ़ियो मौला कासिम नानोती शाह इसाक पढ़ियो शाह इसाक शाह अब्दुल गनी पढ़ियो शाह अब्दुल गनी शाह अब्दुल अजीज पढ़ियो शाह अब्दुल अजीज शाह वलीउल्लाह जो शागिर्द शाह वलीउल्लाह शेख अबू ताहिर मदनी जो शागिर्द शेख अबू ताहिर मदनी अल्लामा मोहम्मद बिन अहमद पढ़ियो अल्लामा मोहम्मद बिन अहमद शेख रबी बिन सबी पढ़ियो शेख रबी बिन सबी शेख हुसैनुद्दीन जो शागिर्द शेख हुसैनुद्दीन इमाम साहब तिरमिज़ी पढ़ियो इमाम साहब तिरमिज़ी अब्दुल्लाह बिन मुबारक पढ़ियो अब्दुल्लाह बिन मुबारक इमाम आजम इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह शागिर्द इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह हजरत हमाद पढ़ियो हजरत हमाद अनस बिन मालिक पढ़ियो अनस बिन मालिक अब्दुल्लाह बिन मसूद जो शागिर्द अब्दुल्लाह बिन मसूद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह असीं नबी जा वारिस आहियूं ऐं नबी जा वारिस बि कारी अची पट्टी झंडे वारा ऐं खुदा जे रसूल हक ऐं सच पार्टी जूं जेके निशानियूं ॿुधाइनि उहे मुंहिंजे साईं 4 निशानियूं ॿुधाइनि 4 निशानियूं हक ऐं सच पार्टी जूं आहिनि उहे निशानियूं ॿुधाए पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु